दड़ो लॻे ॻोठ लाॾिनो शाह में सैयद अकबर शाह यादगार कमेटी तरफ़ां सिंध जे नाले वारे शाइर अदीब लतीफ़ जे पारखो PTLF जे अॻूणे मरकज़ी जनरल सेक्रेटरी सैयद अकबर शाह जी 21वीं वरसी मल्हाई वई ऐं खेसि ख़िराज तहसीन पेश कयो वियो। तक़रीब खे जस्कम चेयरमैन असलम खैरपुरी ख़िताब कंदे चयो त सैयद अकबर शाह लतीफ़ जो तमामु वॾो आशिक़ हो ऐं सिंध जे आशिक़ हुअण सां गॾोगॾु हिकु बहितरीन शाइर बि हो। संदसि जिदोजहद जे नतीजे में पाण इलाइक़े में उत्साह जी अलामत बणियल हो। सैयद अकबर शाह यादगार कमेटी जे कन्वेनर सैयद लतीफ़ अकबर शाह ख़िताब कंदे चयो त तारीख़ इन्हनि फ़र्दनि खे यादि कंदी आहे। बाबा सैयद अकबर शाह तारीख़ी माण्हू हो। संदसि शाइरी में क़ौम खे सुजाॻ करण जो पैगाम मिले थो। क़ौमी पार्टी जे कादिर बख़्श ज़ौर चयो त अकबर शाह जिदोजहद कंदड़ किरदार हो जे सिंधी क़ौम में शऊर पैदा करण लाइ जिदोजहद कई। तारीख़ इन्हनि किरदारनि खे कॾहिं बि विसारे नथी सघे। PTLF जे साबिक़ ज़िले जनरल सैयद अता हुसैन शाह ख़िताब कंदे चयो त सैयद अकबर जी शाइरी में सिंध समायल आहे जेका शाइरी नौजवाननि में उत्साह पैदा कंदी रहंदी। क़ौमी अवामी तहरीक जे पुनहल सोलंकी चयो त अकबर शाह खाहोड़ी इंसान हो। सॼी सिंध में उस्तादनि पुरहतनि जे लाइ आवाज़ बुलंद कयाई। जसम जसाब जे मरकज़ी अॻवान उर्स खेहर चयो त अकबर शाह खाहोड़ी किरदार हो। जसकम डे बाबू उस्मान मेमण सिंधी अदबी संगत लाखा जे सेक्रेटरी मीर ट्रगड़ PTLF जे साबिक़ अॻवान अब्दुल रज़ाक लुंड अब्बास पदीजो उस्मान फहीम शबीर ओठो अज़ीज़ ओठो यूथ अॻवान शहज़ाद अकबर शाह ऐं ॿियनि शिरकत कई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची